अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। लास्ट टाइम असां एक मौजू ते डिस्कस कईसीं जंहिंजे नतीजे में कुछ सवाल असांखे मिलिया ऐं मां चवंदुमि पंहिंजे महिमान खां उहे सवाल जी तफ़सील वठिजे। सर, लास्ट टाइम जेको असां मौजू ज़ेर बहस आयो डिस्कस कयोसीं उनमें इहो हुयो त जॾहिं छा मर्द खे हस्बैंड खे क़ुरान में अल्लाह सां इहो हुकुम ॾिनो आहे त हू पंहिंजी वाइफ खे फिज़िकल पनिशमेंट ॾेई सघे। उनजे नतीजे में असांखे कुझु सवाल मिलिया, महिरबानी करे इन तफ़सील सां जवाबु ॾिजो। लास्ट टाइम जेका ॻाल्हि हुई उहा हुई कमर ते बारे में। सवाल इहो आहे त जेकॾहिं को हस्बैंड पंहिंजी वाइफ ते तशदुद थो करे त उन वाइफ खे छा करणु खपे? जी सर, जीअं त तव्हांखे यादि हूंदो इन सवाल ते हवाले सां मुख़्तसिर में असां पोइ नशिस्त में गुफ़्तगू कईसीं। सो हींअर थोरो इनखे कुझु वज़ाहत सां असां ज़ेर बहस आणियूं था। दरअसल सवाल इहो आहे त जीअं त इन सवाल जे काउंटर क्वेश्चन में कुझु माण्हू सवाल कंदा आहिनि त भई छा जेकॾहिं मुड़ुस खे इजाज़त आहे ज़ाल खे सज़ा ॾियण जी त छा ज़ाल खे बि को इख़्तियार आहे सज़ा ॾियण जो या मार ॾियण जो। हाणे इन सवाल जो दरअसल इन सवाल खे जेकॾहिं तव्हां थोरो असां सम्झण जी कोशिशि कयूं त ॻाल्हि इहा आहे त सज़ा जो इख़्तियार हमेशह यानी हिकिड़ी सिस्टम में कंहिं न कंहिं हिकिड़ी अथॉरिटीअ खे या कंहिं यानी मख़सूस फ़र्द खे ॾिनो सभिनी खे न ॾिनो वेंदो आहे। जीअं मिसाल तौर ते असां एग्ज़ाम्पल वठूं, जीअं मिसाल तौर जेकॾहिं को स्कूल आहे त स्कूल में शागिर्द बि हुनजो हिसो हूंदा आहिनि इदारे जो, ऐं उस्ताद बि हुनजो हिसो हूंदा आहिनि, ॿियो स्टाफ जेको हूंदो आहे उहो बि हुनजो हिसो ॾींदो आहे। पर उन्हनि सभिनी खे उसूलनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी करण जे नतीजे में सज़ा ॾियण जो इख़्तियार सिर्फ़ु हेड ऑफ स्कूल खे या हेड ऑफ इदारे खे हूंदो आहे, सभिनी खे न हूंदो आहे। छा इन मां इहो साबित थी वियो त हाणे उहो हेड जेको हूंदो आहे उहो ग़लती नथो करे सघे या उनखां का ज़्यादती न थी सघे, न उनखां ज़्यादती बि थी सघे थी, उनखां ग़लती बि थी सघे थी, पर उनजे अंडर में कमु कंदड़ जेके बि आहिनि या उनजे इंतिज़ाम हेठि ईंदड़ जेके बि अफ़राद आहिनि उहे उनखे सज़ा नथा ॾेई सघनि, बल्कि उहे उनखे उनजी ग़लतीअ जो सज़ा ॾियण जे लाइ उनखां हायर अथॉरिटी खे अपील करे सघनि था या उन हवाले सां ॿिया जेके बि रूल्स ऐं रेगुलेशन्स उन इदारे जा ठहियल हूंदा उन्हनि खे फॉलो करे उहे स्टेप्स वठी करे अॻिते प्रोसीजर हलाए सघनि था। ईअं ई जेकॾहिं हिकिड़ी फैमिली आहे, हिकु घर आहे, उते जेकॾहिं हिकिड़ो मुड़ुसु ज़्यादती करे थो या ज़ुल्म करे थो, तव्हां अंडरस्टूड जेकॾहिं घरवारी उहा उन ज़्यादती या ज़ुल्म सम्झे थी त थी रहियो आहे ऐं उसूलनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी थी रही आहे ऐं हू चाहे थी त हाणे इन जो को इज़ारो थिए, इन जो हल इहो न आहे त उहा उथी करे उहा उनखे चमाट हणंदी, उनखे या रुख़्सत ॾींदी, छो जो इन सां मामिलो तव्हां सम्झी सघो था पाण बहितर थियण जे बजाए रहंदो ख़राबु थींदो। इहो ईअं ई आहे जीअं हेडमास्टर स्कूल जो को हेडमास्टर हुजे, उहो का ग़लती करे त शागिर्द अची करे चमाट हण, तूं ग़लती छो कई, छो जो तूं मूंखे ग़लतीअ ते चमाट हणंदो मां बि तो खणा थो। हाणे इहो यानी बैलेंस ख़राबु थी वेंदो। इन शइ खे बरक़रार रखण जे लाइ घरवारीअ खे कहिड़ा इख़्तियार ॾियणा, घरवारीअ खे उहे इख़्तियार ॾियणा आहिनि जेके मुड़ुस खे हुया, उनजो तरीक़ेकार मुख़्तलिफ़ थींदो। जीअं मिसाल तौरु इहे जेके घरवारी हुकुम ॾिना आहिनि इहे बतौर क़ुरान में जी क़ुरान में नबी साईं जन जी सीरत में नबी साईं उन्हनि जी वज़ाहत कई आहे। जीअं मिसाल तौरु क़ुरान में ख़ुदि इहो साॻियो ई लफ़्ज़ जेको औरतुनि जे हवाले सां असां पोइ नशिस्त में मर्दनि जे हवाले सां पढ़ियोसीं, नुशूज़ जो लफ़्ज़ आयो, इहो साॻियो ई लफ़्ज़ मुड़ुसनि जे लाइ बि आयो आहे। जेकॾहिं मुड़ुस औरतुनि खे ख़तरो हुजे, घरवारियुनि खे ख़ौफ़ हुजे त मुड़ुस उन्हनि जे सां नुशूज़ कंदा। हाणे मुड़ुस घरवारी सां नुशूज़ कंदो, हिन मां मुराद छा आहे, घरवारीअ जी घरवारी हुजण वारी हैसियत खे क़बूल नथो करे या उनखे उनजा हक़ सफ़ा मुअतल करे थो छॾे, उनजे हक़नि जी अदायगी में सफ़ा लापरवाही करे थो या ज़ुल्म करे थो या ज़्यादती करे थो, त उन सूरत में घरवारी छा कंदी? उन सूरत में घरवारी मुख़्तलिफ़ क़दम खणी सघे थी। मिसाल तौरु ख़ुदि पाण उन पंहिंजी तालुक़ जी निस्बत सां मुहबत वारे अंदाज़ में मुड़ुस खे मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां क़ाइल ऐं माइल करे सघे थी। जेकॾहिं उहो तरीक़ो को कारगर नथो थिए, फ़ाइदेमंद नथो थिए, ख़ानदान जे जेके सरकर्दा अफ़राद आहिनि जंहिंजी ॻाल्हि जो असरु थी सघे थो उन ते, उन्हनि खे इन्वॉल्व करे सघे थी। जेकॾहिं इहो सॼो प्रोसेस आहे, उहो नाराज़गी जा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इज़हार करे सघे थी। जेकॾहिं इहे सभु शयूं फ़ाइदेमंद नथियूं थी सघनि, फ़ाइदो नथियूं ॾियनि, त सफ़ा हू सम्झे थी त हाणे माना तालुक़ बरक़रार रखण जे लाइ को रस्तो ई न बची रहियो आहे, त हू उनजे लाइ अॻिते वरी प्रोसीजर खे फॉलो करे सघे थी। मिसाल तौरु मिसाल अॼु जदीद क़ौमी रियासतुनि जे हवाले सां क़ानून साज़ी थी वई आहे, इन्हनि मामलनि ते कोर्टुनि जे ज़रिए सां बि इन तालुक़ खे खुला जे ज़रिए ख़तमु करे सघिबो आहे। लास्ट में लेक्चर में तव्हां हिकिड़ो पॉइंट ॿुधायो त जेकॾहिं
औरत सरकशी करे थी त सम्झाइण जे सिलसिले में हस्बैंड औरत खां पंहिंजो रिश्तो थोरो डिले करे सघे थो। छा औरत ईअं करे सघे थी जेकर उनजो हस्बैंड उनजे वेझो अचे ऐं उनखे पतो नाराज़गी थोरो पाण खां परे रखेसि? जी, दरअसल तव्हांजो इशारो अज़वाजी तालुक़ आहे, जेकॾहिं अज़वाजी तालुक़ घरवारी न रखे थी। हाणे ॾिसो, इहे अहिड़े क़िस्म जा मामलात उहे आहिनि जिन खे असां कानूनी तौर ते को पैमानो नथा बणाए सघूं। इहो मर्द इन मामले में वधीक असास हूंदो आहे। इहा शायदि मुफ़ीद काथे थी सघे थी, काथे नथी थी सघे। उहो जेकॾहिं उन्हनि जी ज़ाती तालुक़ जी बुनियाद ते अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि फ़ाइदेमंद थी सघे थी, औरत को पंहिंजी उन मामले खे हल करण जे लाइ अहिड़े क़िस्म जो को क़दम खणे थी त उहो उनजो ज़ाती मामिलो थी सघे। बतौर शरीयत जी इहा इजाज़त न थी सघे, बल्कि इन सां जेकॾहिं मामिलो ख़राब थो थिए या घर वारो इन मामले में कुझु घणो ई असास आहे त इहो शायदि दीन जी लिहाज़ खां बि उनजो इहो अमल सही करार नथो ॾेई सघिजे ऐं अमली लिहाज़ खां बि उनखे फ़ाइदो न पहुचे सघे। ऐं असांखे तारीख़ में बि अहिड़ो को मिसाल नथो मिले, अहिड़ो को मामिलो, छो जो इन हवाले सां शायदि ॾिसो बुनियादी जेके शयूं आहिनि कानूनी, हिकिड़ा हूंदा आहिनि कानूनी हक़, मर्द जा, औरत जा, मुड़ुस ते, मुड़ुस जा औरत ते। जीअं मिसाल तौरु मुड़ुस जो औरत जे हवाले सां के जेके बुनियादी कानूनी हक़ आहिनि उहे इहे आहिनि त उन्हनि खे नान नफ़को ॾींदो, यानी खाराइण पीआइण, रिहाइश वग़ैरह, इहे सभु अख़राजात मुड़ुस हुनजा खणंदो। इहो हुनजो घरवारीअ जो बुनियादी हक़ आहे त उनखे मुनासिबु खाराईंदो, मुनासिबु पाराईंदो, मुनासिबु रिहाइश ॾींदो। इहो हुनजो बुनियादी हक़ आहे। जेकॾहिं इहो बुनियादी हक़ कानूनी बुनियादी हक़ जेकॾहिं मुड़ुस पूरो नथो करे, यानी उहो पंहिंजी उन मुड़ुस वारी हैसियत हुजण खे पाण ख़तरे में विझे थो। घरवारीअ जो जेको तालुक़ु आहे, घरवारी मुड़ुस जे हवाले सां बि जेके बुनियादी हक़ आहिनि कानूनी, उहे कहिड़ा आहिनि? हिकु सभ खां आम तरीन शादीअ जो इदारो वजूद में इन लाइ आंदो वेंदो आहे त हिकु नई नस्ल खे दुनिया में वजूद माणे सघिजे, ख़ानदानी सिलसिले खे वधाए सघिजे ऐं उनजी जेको नओं ईंदड़ ॿारु आहे उनजी सही माना में परवरिश ऐं तरबियत थी सघे। हाणे उनजे लाइ इहो अज़वाजी तालुक़ु हिकिड़ो लाज़मी अमल आहे। हाणे इहो इन में जेकॾहिं का औरत सफ़ा इनकार वारी रविश इख़्तियार कंदी, यानी उहो पंहिंजी उन जेको इहो रिश्तो क़ाइमु थियो हिन रिश्ते जे हवाले सां बुनियादी हिकिड़ो तराड़ विझी छॾे, मतिलबु इनखे नामुनासिब करे। नाज़रीन, हीअ असांजा सुवाल हुया जिन जो असां जवाबु तलब कयोसीं। ऐं जेकॾहिं तव्हांखे असांजो हीउ सिलसिलो वीडियो मौज़ूअनि ते पसंदि थो अचे त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं इन मौज़ू मुतलिक़ को सुवाल हुजे या तव्हां का ॻाल्हि शेयर करणु चाहियो, असांखे कमेंट बॉक्स में लिखो। पंहिंजो ख़्यालु रखो। ख़ुदा हाफ़िज़।